من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقالوا لن يدخل الجنة إلا من كان هودا أو نصارى تلك أمانيهم قل هاتوا برهانكم إن كنتم صادقين بلى من أسلم وجهه لله وهو محسن فله أجره عند ربه ولا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله العلي العظيم درود शरीफ पढ़ो اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मुसलमाननि खे तंबीह कंदे फरमायो हो त जीअं मूसा अलैहिस्सलाम खां पंहिंजे क़ौम जे माण्हुनि अजाया सुवाल कया हा, छा तव्हां बि मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ईअं अजाया सुवाल कंदव? ईअं न कयो, सम्झी वञो। ऐं इहे यहूदी ऐं नसरानी बज़ाहिर तव्हां सां मुहबत जी दावा था कनि, पर तव्हांखे ख़बर आहे हू तव्हां खां तव्हांजे वेझो थी करे तव्हांखे इस्लाम वारे हक़ीक़ी राह तां पटड़ीअ तां लाहे करे यहूदी या नसरानी बनाइण जी कोशिशि था कनि। तव्हांखे ख़बर आहे तव्हां उन्हनि जे वेझो थी करे हुननि वारियूं आदतूं था अपनायो। पंहिंजे मुख़ालिफ़ हक़ीक़ीअ खे कम अज़ कम सम्झो त सही। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इहे शयूं बयानु फ़रमायूं हूं मुस्लमान खे सेखारण जे लाइ। पोइ अॼोकनि आयतुनि में मज़ीद मुस्लमाननि खे तालीम ऐं तरबियत ॾियण जे लाइ यहूदियुनि ऐं नसराननि जी हिकिड़ी इख़्तिलाफ़ी बेवकूफ़ी बयानु कई वई। फरमायो वियो त यहूदी ऐं नसरानी चवंदा हुआ वक़ालू लन यदखुलल जन्नत इल्ला मन कान हूदन औ नसारा, जन्नत में न दाख़िल थींदो यहूदियुनि ऐं नसारनि खां सवाइ केर बि ॿियो। थींदा त यहूदी ऐं नसरानी जन्नत में दाख़िल थींदा, ॿियो केर बि न थींदो। छो भला ईअं? जो हू चवंदा हुआ त असुल मज़हब असुल दीन ईसा अलैहिस्सलाम जो आहे ऐं उनजो नाज़िल थियल उनजे मथां किताब इंजील ऐं ॿियो मूसा अलैहिस्सलाम उनजे मथां नाज़िल थियल तौरात। इहे ॿई किताब ॿई पैगम्बर सॻोरा बरहक, इन खां सवाइ ॿियो सभु कुझु कूड़ आहे, फज़ूल आहे, अजायो आहे। जन्नत में दाख़िल थींदा त यहूदी ऐं नसरानी, बाक़ी ॿियो केर बि दाख़िल न थींदो। हू ईअं चवंदा आहिनि। अल्लाह तबारक व ताला फरमायो तिल्क अमानियुहुम, इहे उन्हनि जूं पंहिंजे दिलि खे तसली ॾियण ख़ातिर ख़ाली उमेदूं आसरा ऐं ठलियूं तसलियूं आहिनि। इहे सदूं आहिनि इन्हनि जूं उमेदूं, हक़ीक़त में ईअं कुझु बि कोन्हे। सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल इनखे चओ जे सचा हो पंहिंजे इन ॻाल्हि में त जन्नत सिर्फ़ु यहूदियुनि ऐं नसराननि खे मिलंदी त पोइ हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिक़ीन, ॾियो को दलील, सबूत को ॾियो। यहूदी तवनि था त पोइ उन्हनि जे तौरात में हुजे भले का अहिड़ी का आयत जंहिंमें अल्लाह ताला चयो हुजे त जन्नत यहूदियुनि खे मिलंदी। नसरानी ईसाई चवनि था त जन्नत असांखे मिलंदी, त उन्हनि जे इंजील में का आयत को सबूत ईसा अलैहिस्सलाम जो हुजे को मौजूदु त ॾेखारियो, पर न ॾेखारींदा, छो त आहे ई कोन। अल्लाह से मुस्लमाननि खे सम्झाइण जे लाइ फरमाए पियो असां इहा ॻाल्हि कई कान्हे त उहो किथां आणींदा? सबूत तॾहिं मिले जॾहिं मुंहिंजे पैगम्बरनि मां ईसा अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम ॿिन्हिनि मां कंहिं हिकिड़े चयो हुजे, या उन्हनि जे मथां नाज़िल थियल किताब तौरात ऐं इंजील में मां ॻाल्हि कई हुजे, असां कई न आहे त उहो किथां आणींदा? कोन आणींदा। हाणे हिकिड़ो नसब आहे, हिकिड़ी क़ौमियत आहे। यहूदियुनि चयो त असां सभु यहूदी हिक पासे, माना जेको बि यहूदी आहे उहो जन्नती आहे। अल्फाज़नि ते ज़रा तवजो कजे त माना हुननि सम्झो त जेको बि यहूदी आहे उहो जन्नती आहे। नसराननि चयो त जेको बि नसरानी आहे उहो जन्नती आहे। अब अमल हुजनि या न,
त बि हा अञा ईअं चओ जेके यहूदी तौरात ते हलण वारा आहिनि, मूसा अलैहिस्सलाम जे तालीम ते हलण वारा आहिनि, उहे जन्नती आहिनि। असांजे यहूदियुनि मां जेके तौरात ऐं मूसा अलैहिस्सलाम शरीयत मूसवीअ ते हलंदड़ न आहिनि, उहे जन्नत में न वेंदा। ईअं चओ अञा त कुझु चऊं त तव्हांजी ॻाल्हि कुझु कंहिं उसूल सां मुहसर सां आहे, पर हुननि चयो त सभु यहूदी जन्नती। नसरानी चयो त सभु नसरानी जन्नती। तंहिंजी माना हुननि जे ज़हन में इहो हो त नसरानियत हिकिड़ी क़ौम आहे, यहूदियत हिकिड़ी क़ौम आहे। इहे क़ौमूं ई रुगो जेके मनसूब आहिनि ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम या तौरात या इंजील ॾे जेके मनसूब कयूं वञनि थियूं, इहे क़ौमूं जन्नती आहिनि। बाक़ी इन खां सवाइ टियों नसुल जेको बचे थो उहो मुस्लमाननि जो थो बचे। हाणे जेके यहूदी आहे उन्हनि में क़ौमूं त केतिरियूं हुयूं, ज़ातियूं केतिरियूं हुयूं, ॿोलियूं बि मुख़्तलिफ़ हुयूं, केतिरियूं ई ज़ातियूं केतिरियूं ई ॿोलियूं, पर उन दौर जा जेके माण्हू आहे उन्हनि चयो त सभु यहूदी। ईसा अलैहिस्सलाम जे दौर जा माण्हू सभु ईसाई नसरानी। हाणे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां क़ुर पाक जॾहिं नाज़िल थियो, शरीयत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़ुर पाक जे ज़रिए मिली वई। हाणे उन जे शरीयत में जेके जेके माण्हू जेके इंसानियत आई सभु सॾिबा मुस्लमान। पोइ जे यहूदनि मां बि जेके ईमान आणे क़ुर पाक ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां ईमान आणे मुस्लमान थिया, हाणे उहे यहूदी न सॾाईंदा, उहे मुस्लमान सॾाईंदा। हुननि जे ज़हन मुताबिक़ त यहूदियत हिकिड़ी अलॻि क़ौम आहे, सॼी जो सॼी जन्नत में वेंदी। नसरानियुनि चयो त असांजी नसरानियत हिकिड़ी जेका ईसा अलैहिस्सलाम सां वाबिस्ता आहे, उहा सॼी क़ौमियत आहे, उहा जन्नत में वेंदी, बाक़ी बचा मुस्लमान। हिन दुनिया जे अंदरि मज़हबी आसमान खां जेके वॾा किताब नाज़िल थिया, तौरात, ज़बूर, इंजील, क़ुर, दाऊद अलैहिस्सलाम जो वक़्तु इब्तिदाई इंतिहाई पहिरियां गुज़रियो। वरी मूसा अलैहिस्सलाम जो दौरु आयो, यहूदी सॼा विया उहे। वरी ईसा अलैहिस्सलाम जो दौरु आयो, इहे ईसाई नसरानी सॼा विया। आख़िर में मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़मानो आयो, उहे मुस्लमान सॼा विया। हाणे दुनिया में मज़हबी नालाई कुल टे आहिनि, या यहूदी या नसरानी या मुस्लमान। यहूदियुनि ऐं नसरानी त ॿधी करे चयो त जन्नत में असां वेंदासीं, बाक़ी बचा मुस्लमान। इन मां ॻाल्हि साबित थी त मुस्लमान जन्नत में कोन वेंदा, बाक़ी यहूदी ऐं नसरानी वेंदा। त मुस्लमाननि खे इहो ख़्यालु ज़हन जे अंदरि आयो त अच्छा माना इन्हनि जे कौल मुताबिक़ यहूदी सभु जन्नती आहिनि, पोइ अमल करे या न करे। नसरानियुनि जे चवण मुताबिक़ नसरानी जन्नती आहिनि, अमल हुजनि या न हुजनि नाले में। त पोइ असां जेके मुस्लमान आहियूं, क़ुर पाक त असां मुस्लमाननि खे बि जन्नती थो चवे, पोइ असां बि ईअं ई हूंदासीं, अमल हुजनि या न हुजनि। रुबमा यवद्दुल्लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन। क़ुर पाक फरमाए थो क़यामत जे ॾींहुं मुस्लमान ॾोहारी जहन्नम में वेंदा, सज़ा काटे करे पोइ जॾहिं जहन्नम मां निकिरंदा त उन वक़्तु काफ़िर ॾिसी उन्हनि मुस्लमाननि खे चवंदा काश नाले जा मुस्लमान हुजऊं हा त बि अॼु जहन्नम मां निकिरूं हा। त मुस्लमाननि चयो त असांजो नाले में बि मुस्लमान त आहियूं न, अमल कयूं या न कयूं, माना जन्नत असांखे मिलंदी, छो त क़ुर चयो आहे, हदीस चयो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे, नहनु मुस्लिमून। असां इस्लाम असां नाले में जो मुस्लमान थियासीं त असां वरी सम्झो त जन्नत असांजी हक़ आहे, यहूदियुनि ऐं नसरानियुनि जी कोन्हे। टिनिनि तबक़नि में ग़लतफ़हमी अची वई। यहूदियुनि में ग़लतफ़हमी त जन्नत में असां वेंदासीं, पोइ अमल कयूं या न। नसरानियुनि में ग़लतफ़हमी आहे त असां जन्नत में वेंदासीं, अमल कयूं या न। मुस्लमाननि जॾहिं इन्हनि ॿिन्हिनि जो इहो गुफ़्तो ॿुधो, क़ुर पाक जॾहिं बयानु कयो त मुस्लमाननि जे ज़हन में शायदि इहो ख़दशो आयो त जन्नत में असां वेंदासीं, इहे कोन वेंदा, पोइ चाहे असां बि अमल कयूं या न। अल्लाह तबारक व तआला फरमायो भुल त वई आहे टिनिनि तबक़नि खे, यहूदियुनि खे बि, नसरानियुनि खे बि, मुस्लमाननि खे बि भुल त वई आहे। मथां जन्नत था ॻोल्हींदा वञो। उसूल मां ॿुधायां थो, इन उसूल ते जेको हलियो जन्नत उनखे मिलंदी। साईं क़ुर्बान वञा, ॿुधायो कहिड़ो उसूल आहे उहो, त असां उन उसूल ते हलूं, उन उसूल खे पकड़ियूं, अमल कयूं। अल्लाह से फरमायो बला मन असलम वजहहु लिल्लाह, जंहिं माण्हूअ दिलि व जान सां पंहिंजो पाण खे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे आॾो झुकायो, अल्लाह ताला जी बंदगीअ में पाण खे आजिज़ बनाई। असलम वजहहु लिल्लाह, जंहिं पंहिंजो पाण खे अल्लाह जे रज़ा ख़ातिर अल्लाह जे आॾो पंहिंजो पाण खे हीअं झुकाए छॾियो। हिकिड़ो रस्ते जो हिकिड़ो सबक़, उनखे जन्नत मिलंदी, जंहिंमें ॿ शयूं लभंदियूं। हिकिड़ो सबक़, हिकिड़ी शइ आहे
अल्लाह जे रज़ा ख़ातिर पंहिंजो पाण खे झुकाए छॾियईं, तकबर ऐं वॾाईअ खे छॾे वियो, कूड़ गिला ग़ीबत खे छॾे वियो, नाफ़रमानीअ खे छॾे वियो, अल्लाह जे रज़ा ख़ातिर पाण खे झुकायईं। न झुकाईंदो जन्नत जो आसरो न करे। झुकाए माना अल्लाह तबारक व तआला जा जेके बि अहकाम आहिनि उन्हनि ते आमना सदक़ना चई पाण खे झुकाए। नमाज़ पढ़णु फ़र्ज़ु आहे, रोज़ो 12 महीने रमज़ान जो फ़र्ज़ु आहे, मालदार ते ज़कात फ़र्ज़ु आहे, ग़रीब आहे त मालदार न त हुन ते ज़कात बि कोन्हे। मालदार माण्हूअ ते हज बि ज़िंदगीअ में हिकिड़ो भेरो, जेतिरो मालदार न त हज बि कोन्हसि। ईअं ई कलमो पढ़णु, कलमे जो विर्द करणु, कलमे जे अहकामनि ते अमल करणु, इहे 5 शयूं फ़र्ज़ु आहिनि। कलमो, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात। इन्हनि शयुनि में पंहिंजो पाण खे अल्लाह ताला जे आॾो दिलि व जान सां झुकाए छॾे, जीअं जीअं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल चयो आहे तीअं झुकी पए। पहिरियों सबक़ु इहो। ॿियो सबक़ु, पाण खे झुकाए त सही पर पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ न। सुबुह वारी निमाज़ ऐं इशा वारी जेका न ॾुखी लॻंदी आहे, इहे कान पढ़ंदो आहियां। बाक़ी ॿिए पहिरीं टे पहिरीं ऐं सिज लथो साईं पाबंदीअ सां पढ़ो, 3 टाइम साईं पाबंदीअ सां पढ़ंदो आहियां, बाक़ी 2 टाइम सुस्त आहियां, नथो थी सघां। इहो पंहिंजे मनपसंदी झुकण जो तरीक़ो आहे। साईं हलाल खाईंदा आहियूं, हराम खां बचंदा आहियूं, पर छा कयूं, बैंक में ड्यूटी आहे, कमु ई इहो आहे। अबा बैंक जी ड्यूटी आहे हलाल, दुकानदारी धंधो आहे, वापार आहे, पीढ़ियुनि ते वञूं था, माल था ॾेती लेती कयूं, वठूं, ख़रीद फ़रोख्त था कयूं। साईं कोशिशि इहा हूंदी आहे त हलाल खाऊं, हराम खां बचूं, पर छा कयूं, दुनिया सॼी कूड़ ते ॿधल आहे, कूड़ हणणो थो पए। माना मजबूरी थो सम्झे कूड़, ऐं उन मजबूरीअ में कूड़ खे जाइज़ थो सम्झे। हाणे फजर, मगरिब, इशा 2 टाइम इहे जो न पियो पुॼी सघे त हाणे न पहुची सघो त हुनखे मजबूरी, उन मजबूरीअ खे न जाइज़ सम्झो। किथे किथे साईं शराब खां, इन शयुनि खां ॾाढो बचंदा आहियूं, पर कंहिं दोस्त यार जे दावत में मजलिस में वञणो थो पए त पोइ किथे ढुक सुरकी मिड़ई पियणी थी पए। अच्छा, इहो दीन आहे पंहिंजो मनपसंदी। 2 शर्त अल्लाह तबारक व तआला फरमाया। हिकु, अल्लाह ताला जे आॾो पंहिंजो पाण खे झुकाए दिलि व जान सां, ईअं न त मजबूर थी करे न झुकंदासीं न, बीमारियूं वबायूं मुसीबतूं अचे पवंदियूं, यार निमाज़ पढ़ंदा आहियूं जीअं बचूं। ईअं न, मञो या न मञो, अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो दिलि सां झुकी पए। मुंहिंजे रब जो हुकुम आहे, पोइ जे सिहत हूंदी त बि झुकंदुमि, यार जे बीमारी हूंदी न त बि झुकबो, हुकुम हुनजो आहे। इहा आहे ख़ुशी, इहा आहे दिलि व जान सां। ॿिए नंबर ते झुकणु उहो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल तरीक़ेकार ॾिसियो हुजे झुकण जो। निमाज़ पढ़े थो पर कीअं, जीअं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿुधाई आहे। ज़कात बि ॾिए थो पर पंहिंजे मर्ज़ीअ ते, करोड़ों रुपयनि जो मां मालिक आहियां, पर मिड़ई रजब में 5000 खनि किन ग़रीबनि में 10 करे विराए छॾिबा, ॿार लही वियो त मुंहिंजी ज़कात अदा थी वई। न भाई न, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो आहे त पूरे माल जी 40 पती पहिरियां निसाब पूरो कयो। सोनो आहे त 7.5 तोला, चांदी आहे त 52 तोला, ॿी मिल्कियत आहे त उहा वरी इन एतिरी रक़म जी हुजे, कम से कम चांदीअ जे रक़म जेतिरी हुजे, पोइ उनजी टोटल मिल्कियत कयो, उन मिल्कियत जी टोटल क़ीमत कयो, उन क़ीमत जी 40 पती जेका आहे उहा ज़कात में ॾियो। इहो आहे ॿुधायल तरीक़ो। पर जेकॾहिं 40 रुपया असां ॾेई ख़ुशि थी वञे त ज़कात लही वई, ॿार लही वियो, ईअं न। फ़र्ज़ु हुयोसि हज करणु, पर उमिरो करे आयो मिड़ई, हफ़्ते हिकिड़े 5 ॾींहंनि में 15 ॾींहंनि में उमिरो करे आयो हल्को, बसि चई मुंहिंजो फ़र्ज़ु लही वियो। न भाई न, तुंहिंजे मथां हज फ़र्ज़ु हो, उमिरो न हो। हज ते वञ, पोइ हुन में भले उमिरा वेठो कर, अल्लाह ताला तोखे नसीब करे। इहा असांजूं मनपसंदी इस्लाम में पंहिंजूं तरीक़ेकार, पंहिंजूं रमज़ूं ऐं रवाज आहिनि। ॿियो शर्त इहो आहे इस्लाम में त बंदगी जेका हुजे उहा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ हुजे। इहे 2 शयूं जंहिंमें बि हूंदियूं, अल्लाह से फरमाए थो हा व उहा मोहसिनुन, इनखे ई चङाई कंदड़ चइबो, नेकी कंदड़ चइबो। फलहु अजरुहु इंद रब्बिही, इन माण्हूअ जो संदसि रब वटि वॾो अजर आहे। वला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, न के दुनिया न के आख़िरत जे कंहिं बि क़िस्म जो को ग़म हूंदुसि, न के फ़िक्र हूंदुसि कामयाबीअ जे एतबार सां। बाक़ी इहे अमल पाबंदीअ सां कंदो थो अचे, शरीयत जे अहकामनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो अचे, त पोइ हे वरी चए त मूंखे बीमारी बि न ईंदी, बुखार बि न ईंदो, सदाईं ख़ुशि हूंदुसि। इहे भुलूं अथसि। इहा आज़माइश जे लाइ अलाह से फरमाए थो त असां रखंदा आहियूं,
कॾहिं बंदो सफ़ा ईअं आकड़िजी वेंदो आहे त मूंखे हेतिरी ज़िंदगी गुज़री आहे, मां पंहिंजे उसूल ते खाधो पीतो दवा दारूं टाइट खाईंदो आहियां, मूंखे कुझु कोन्हे। ठक उन ॾींहंनि में केरु ईंदो अथसि, तो वरी दवा ते भाड़ियो आहे, तो वरी पंहिंजे टाइम टेबल ऐं पाबंदीअ ते भाड़ियो आहे त तुंहिंजी सिहत तुंहिंजे दवा सां तुंहिंजे पाबंदीअ सां ॿधल आहे। न, मुंहिंजे हथ में आहे। पाबंदीअ करण वारनि खे बि केराए विझां त बि मुंहिंजी मर्ज़ी। हा, अलबत इहे शयूं बि ज़रूरी आहिनि, पाबंदी किरी एहतियात ज़रूरी आहिनि, पर सभु शइ जेका अलाह ताला जे हथ में आहे, असुलु आहे। त हाणे अलाह तबारक व ताला मुस्लमाननि खे सम्झाइण जे लाइ इहा ॻाल्हि कई त मतां भुल हुजेव, तव्हां वरी सम्झो त असां वेंदासीं जन्नत में, यहूदी ऐं नसरानी जो था वञनि। त हाणे असांजो शरई एतबार सां आख़िरी पैगंबर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दीन मसलक मज़हब राइजो आहे, क़ुरान पाक जो तरीक़ेकार शरीयत इस्लामी, त उन जे मुताबिक़ असां था हलूं त असां जन्नत में वेंदासीं। हुन अलाह ने फरमायो तव्हां सभिनी मां बि जेको हिन असां वारे कानून ते हूंदो, यहूदी नसरानी मां बि जेको असां वारे कानून ते हूंदो। हा, उन एतबार सां ई उहो पंहिंजे यहूदियत ते हुजनि, पोइ उन एतबार सां जेके इन तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारेगा, बंदगी बि ॿुधायल अलाह ताला जे पैगंबर मूसा अलैहिस्सलाम ऐं तौरात जे मुनासिबत सां, उहा बंदगी ईसाइन जी बि ईसा अलैहिस्सलाम ऐं ॿुधायल तरीक़े इंजील वारे कानून जे एतबार सां हूंदी त क़बूल कंदासीं। पर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शरीयत अचण खां पोइ यहूदियुनि ऐं नसराननि खे पंहिंजे मज़हब ते हलण जी इजाज़त ई कान्हे। हाणे हुनखे छॾे करे क़ुरान पाक जे मातहत ज़िंदगी गुज़ारणी आहे। सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शरीयत जे मातहत मुताबिक़त सां ज़िंदगी गुज़ारणी आहे। इहो कामयाबी जो तरीक़ो आहे। ॿी आयत में अलाह ताला फरमायो वक़ालत यहूद लैसत नसारा अला शै, रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हिकिड़े दफ़े यहूदियुनि ऐं नसराननि पाण में बहस कयो। यहूदियुनि चयो त नसराननि वटि छा बचियो आहे, कुझु बि कोन अथनि, दीन बीन छाजो, का शइ कान बची आहे उन्हनि वटि, असां यहूदी जन्नत में ईंदासीं। नसराननि वटि का शइ न बची आहे, कुझु बि नथो। न क़ालत यहूद लैसत नसारा अला शै, नसारा त दीन जे कंहिं बि शइ ते कोन्हनि, मज़हब जे कंहिं बि ज़रे ते कोन्हनि। वरी वकालत नसारा लैसत यहूद अला शै, वरी नसराननि बि चयो त यहूदी कंहिं बि शइ ते कोन्हनि। हाणे हो था चवनि त तव्हां कंहिं बि कम जा न आहियो, कोई मज़हब तरीक़ो तव्हांजो न बचियो आहे। यहूदी था चवनि नसराननि जो कोई मज़हब तरीक़ो न बचियो आहे, तव्हां कंहिं कम जा न आहियो। हिक ॿिए खे था चवनि त कम जा न आहियो। वहुम यतलूनल किताब, अलाह जी फरमाए थो हालांकि हू पंहिंजे पंहिंजे किताब में, यहूदी पंहिंजे तौरात में, नसरानी पंहिंजे इंजील में पढ़नि पिया त तौरात जे मुताबिक़ जेको ज़िंदगी गुज़ारींदो उहो बहितर आहे। पर जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम अची वियो, उनजे मथां इंजील नाज़िल थी वियो, त हाणे यहूदी इनखे तौरात खे छॾे ईसा अलैहिस्सलाम जी ताबेदारी कंदा। वरी हेॾां इन्हनि ईसाइनि खे बि इंजील जे अंदरि ॿुधायो वियो त तव्हांजे दौर में अगरि मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची विया, क़ुरान पाक नाज़िल थी वियो, त तव्हां पंहिंजे इंजील खे छॾे सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदव। हालांकि पंहिंजनि किताबनि में पढ़नि बि पिया त असांखे हुकुम आहे त अॻिली शरीयत जी ताबेदारी करणी आहे, पर न पिया कनि। पोइ बि चवनि पिया त हो कंहिं बि दीन ते न आहिनि, हे चवनि पिया हे कंहिं बि दीन ते कोन्हनि। इन्हनि बेवकूफ़नि वारनि ॻाल्हियुनि खे अलाह तबारक व तआला क़ुरान पाक में बयानु करे उन्हनि जे पंहिंजे हक़ीक़त खे वाखो करे छॾियो। त इहो अथव इन्हनि जो हाल। ॿई कंहिं कम जा कोन्हनि, पर हो था चवनि हुनखे कम जो न आहिनि, हो था चवनि हुनखे हे कम जा न आहिनि, हालांकि ॿई कम जा कान्हनि। त मुस्लमान खे मथां इहा ग़लति फहमी थिए त असां कम जा आहियूं, असां कम जा थींदासीं तॾहिं जॾहिं असां में इहे शर्त लभंदा। पोइ फरमायईं यहूदियुनि ऐं नसराननि जो हिक ॿिए खे चयो त तव्हां कम जा न आहियो। यहूदियुनि चयो नसराननि खे कम जा न आहियो, नसराननि चयो यहूदियुनि खे तव्हां कम जा न आहियो। त पोइ हाणे अलाह जी फरमाए थो कज़ालिक क़ाल अल्लज़ीन ला यअलमून मिस्ल क़ौलिहिम, विच ते हिकिड़ा ॿिया बि माण्हू उभरिया, अहिड़ा जंहिंखे इल्म ई कोन हो, बे इल्म हुया, जाहिल हुया, कोई इल्म कोन हो, न सही ऐं ग़लति जो, शरीयत इस्लाम जो या तौरात इंजील जो कोई इल्म उन्हनि खे कोन हो। उन्हनि बि अहिड़ो ई कौल चयो त इहे यहूदी ऐं नसरानी बि जन्नती न आहिनि, असां मुशरिक जन्नत में ईंदासीं। छो त हू जो था चवनि हिक ॿिए खे कंहिं कम जा कोन्हनि, त पोइ क़ुरान पाक जे मुताबिक़ असां त इहे ॿई कोन्हनि कंहिं कम जा, असां वेंदासीं विचां ई। फल्लाहु यहकुमु बैनहुम यौमल क़ियामत फीमा कानू फीही यख्तलिफून। अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन्हनि इख़्तिलाफ़ात में पवण जी ज़रूरत कान्हे। अल्लाह ताला पाण इन्हनि जे इख़्तिलाफ़ जो फ़ैसिलो कंदो। जिन ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ कनि था, पाण क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे इन्हनि जे इख़्तिलाफ़ खे फ़ैसिले जी शक्ल ॾेई करे असां पाण इंसाफ़ कंदासीं। इन ॻाल्हि खे छॾियो। बाक़ी हितां हिननि आयतुनि जे ज़ाहिरी ख़ुलासे खां पोइ हिकिड़ी गहरी नज़र जॾहिं विधीसीं त इहा ॻाल्हि सम्झ में थी अचे
त दुनिया जूं सहूलतूं ऐं तरक़ियूं सभु यहूदियुनि नसराननि वटि आहिनि, मुस्लमाननि वटि कोन्हनि। पोइ ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं चऊं त यहूदी ऐं नसरानी कामयाब, त यार दुनिया जूं सभु सहूलतूं उन्हनि वटि आहिनि, ॼण सच पच मारियूं था वञनि, कामयाबी करे विया। असां वरी ॾिठोसीं जे मुस्लमाननि त हक़ीक़त जे एतबार सां क़ुर पाक ते अमल कयूं बि था, पोइ बि नाकाम आहियूं। हो त क़ुर पाक खे छॾियूं वेठा आहिनि त बि चवनि था कामयाब, असां क़ुर पाक ते हलूं था पोइ बि नाकाम। इस्लाम असांजे नाकामीअ जो सबबु त न बणियो आहे। मुस्लमान थी फाथासीं ॼण त नऊज़ बिल्ला कोई अहिड़ो लफ़्ज़ चवे इस्लाम जे करे असांखे कुझु कोन मिलियो, यहूदी हुजऊं त अमीर त हुजऊं या नसरानी हुजऊं त दौलत त हुजे हा, दुनियावी सहूलियत हुजे हा, इहा भुल आहे, इहा ग़लति फ़हमी आहे, इहे ग़लति कुफरिया लफ़्ज़ आहिनि। नाकामी मुस्लमाननि जी जेका थी आहे उहे पंहिंजे अमलनि करतूतनि जे करे थी आहे। यहूदियुनि ऐं नसरानियुनि आख़िरत वारे अक़ीदे खे छॾे ॾिनो हो त आख़िरत कोन उथंदासीं, हिसाब किताब न थींदो। जॾहिं हू आख़िरत जे तरफ़ ज़हन रखनि ई कोन था, हुननि सभु कुझु दुनिया जे मथां रखियो आहे, त पोइ हुननि पंहिंजी महिनत करे दुनिया हासिल कई। ॾींहुं राति कढ पिया, धंधनि जे, कारोबारनि जे, पैसनि जे, फैक्ट्रियुनि जे, कंपनियुनि जे, ज़मीन आबादी सभु शयूं टेक्नोलॉजियूं हासिल करे हुननि पंहिंजी दौलत हासिल कई। हुननि महिनत कई त महिनत सां हुनखे दुनिया जो फल मिलियो। पोइ असां मुस्लमाननि जेकॾहिं ठीकु आहे दुनियादारीअ खे छॾियो आहे, क़ुर पाक खे ऐं अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस खे चंबड़ी करे उनखे वरितो आहे, त पोइ छा उन सां बि असां सच पच चंबड़िया पिया आहियूं? उन सां बि पूरा चंबड़ियल कोन आहियूं। हलो ठीकु आहे, भला जेकॾहिं चङी तरह चंबड़ियासीं बि त पोइ दुनियादारीअ तरक़ीअ खे असां छॾे ॾिनोसीं। हालांकि दुनिया जूं ज़रूरतूं दुनिया जे महिनत सां ॿधल आहिनि। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महिरबानी ऐं फज़ल सां घर वेठे माण्हूअ खे बि मानी त खाराए पियो। मथे जी छपर छांव उनखे बि मिले थी, ॾींहों राति सर्दी गर्मी वक़्त जे ज़रूरत जेतिरो गुज़रान उनखे बि मिले थो, बचा सर्दी गर्मीअ खां उनखे बि मिले थो। पर मुकम्मल सहूलतूं जहिड़ियूं चाहे तहिड़ियूं मिलनि उहे महिनत सां मिलंदियूं आहिनि। भाई यहूदियुनि ऐं नसरानियुनि महिनत कई आहे त उनखे मिलियो आहे, मुस्लमाननि महिनत कोन कई आहे, भाड़े वेही रहिया, बसि असां कलमो पढ़ियो आहे न, निमाज़ी आहियूं, रोज़ा रखंदा आहियूं, बसि पाणे हाणे असांखे मिलंदो, निमाज़ रोज़ सां मिलंदो। हा अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां ॾिए पियो, पर मज़ीद जे तव्हांखे खपे जेतिरी उमेद रखो था त उनजे लाइ थोरी महिनत कयो। अफ़सोस आहे इहो जो असांजे मुस्लमाननि काफ़रनि सां, NGO सां, यहूदियुनि सां, नसरानियुनि सां, दुनिया जे ॿाहिरनि वॾनि मुल्कनि सां, यूरोपी मुल्कनि सां दोस्ती रखी करे दोस्ती हासिल कई, उन्हनि वारो तरीक़ेकार सॼो, उन्हनि जी दोस्ती यारी मोहबत सॼी हासिल कई। अफ़सोस जो उन्हनि सां गॾु रही करे उन्हनि जूं आदतूं, तौर तरीक़ा, कुफरिया अक़ीदो, दीन खां बेज़ारी सभु पिरायूं, पर उन्हनि जहिड़ी महिनत न पिराए सघिया। त हुननि क़ुर हदीस खे छॾियो आहे, दीन इस्लाम खे छॾियो आहे, आख़िरत खे छॾियो आहे, त दुनिया खे हासिल करण जे लाइ त ॾींहों राति महिनत कनि था न। असांजा मुस्लमान उन्हनि सां गॾिजी करे बि इहा शइ कोन सिखी सघिया, पंहिंजो सभु कुझु विञाए आया उन्हनि सां सोबत में, दोस्तीअ में, पर उन्हनि वटां सिखी न सघिया। तॾहिं अॼु को मुस्लमान टोटरी चवंदो आहे त असां मुस्लमान खां धंधे ऐं कारोबार में इहे वाणिया भला, हिंदू भला, अबा कीअं भला उहे भला? चए ॻाल्हि जेका कंदई पाड़ींदई, ज़बान जेका कंदई, रेट ॿुधाईंदई उहो ई हूंदो, सच ॻाल्हाईंदई, शइ में फॉल्ट न ॾींदई, क्वालिटी सॼी जेका ज़बान सां चवंदा ओड़ी ॾींदई, रेट उहो ॿुधाईंदई, ऐं ॾेती लेतीअ में बाबा अॼु न सुभाणे न परीहं जेको ॾींहुं ॾींदई उन ॾींहं ते माल तो वटि पुॼी वेंदो। असांजा मुस्लमान कूड़ा, सच ॿुधायो। इहा ई तालीम इस्लाम कोन ॾिनी आहे। ज़बान कयो त पाड़ियो, सच ॻाल्हायो, ड्रोह न कयो, धोखेबाज़ी न कयो, ववैलुल लिल मुतफ़िफ़ीन, माप तौर में खोट न कयो। अल्लाह ताला कोन चयो? असां जूं इहे शयूं जेके असांखे पंहिंजे वापार कारोबार में कामयाबी ॾियनि पियूं, उहे असां वटां हिंदुनि पिरायूं वञी, यहूदियुनि नसरानियुनि पिरायूं वञी, उन्हनि खे पिराए करे उन्हनि पंहिंजी दौलत हासिल कई। असां मुस्लमाननि पंहिंजूं शयूं छॾे ॾिनियूं, नाकामी ऐं तबाही असांजे करतूतनि जे करे, इस्लाम जे करे कोन्हे। अफ़सोस आहे अहिड़नि मुस्लमाननि ते, असां ते, जो असां पंहिंजे महिनत खे छॾे पोइ चवंदा आहियूं यार सभु कुझु यहूदियुनि वटि आहे। असां मुस्लमाननि में बि जेके महिनत कनि था न, यहूदियुनि नसरानियुनि वांगुरु दीन इस्लाम खे छॾे करे ॾींहों राति कढ पिया आहिनि, सच पच दौलत उन्हनि बि कमाई आहे। दुनिया में वॾा शाहूकार उहे बि थी विया आहिनि। पोइ सियाणा समझदार जेके हा अॼु बि मौजूदु आहिनि,
जिन पंहिंजे दीन इस्लाम ते पाबंदीअ सां गॾोगॾु पंहिंजी महिनत दुनियावी मामलात खे हासिल करण जे लाइ भरपूर कई आहे, उन ॿई शयूं हासिल कयूं आहिनि। मालूम थिए थो त काफ़रनि यहूदियुनि नसरानियुनि भरपूर महिनत कई आहे, उनखे तॾहिं पंहिंजो फल मिलियो आहे। असां मुस्लमाननि दीन इस्लाम ते भाड़े हथ ॿधी वेही रखिया रही छॾियाऊं, वेही रहिया आहियूं, छॾे ॾिनी आहे महिनत, तॾहिं असां पहुती आहियूं खुटल ऐं टुटल ऐं सुस्त ऐं कायल ऐं तॾहिं नथा करे सघूं। हालांकि इहो ई त अलाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो उसूल आहे, दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर। हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे। मोमिन जेको बि महिनत कंदो न उनखे फल हिते न मिलंदो, आख़िरत में मिलंदो। अलाह ताला उनखे दुनियावी नेमतुनि जो बदिलो आख़िरत में ॾींदो। इबादतुनि ज़िक्र तिलावत इस्तिग़फ़ार तस्बीह जो बदिलो आख़िरत में मिलंदो। काफ़िर खे हिते ई मिलंदो, छो त हुनजे लाइ आख़िरत आहे ई कोन, हो अक़ीदो ई नथो रखे न। आख़िरत में ईंदो त तबाही तबाही अथसि, तॾहिं अलाह ताला हुनखे सभु कुझु दुनिया में ॾींदो वेंदो। ऐं मुस्लमान आख़िरत जो यकीन जो रखे थो त पोइ जेके अमल कंदो अलाह ताला उनजे अमलनि जे बदिले में ज़ख़ीरो कंदो वेंदो। त हा, कॾहिं कॾहिं दुनिया में बि ॾींदुसि थोरी घणी, पर अक्सर हुनजो ज़ख़ीरो आख़िरत में कंदो वेंदो। हुनजे करतूतनि जी सज़ा थोरी घणी दुनिया में ॾींदो वेंदुसि, जीअं आख़िरत में हुनजे लाइ कुझु न बचे। अमल ऐं ज़ख़ीरो रखियल हूंदुसि, आख़िरत में अलाह ताला इहे अमलनि जो नतीजो ॾेई करे कामयाबु कंदुसि। काफ़िरनि खे दुनिया में सभु कुझु मिलंदो आहे। तंहिंजे करे असां थियासीं हिते ॼण त क़ैद, जेको बि अमल कंदासीं न असांखे आख़िरत में मिलंदो, ऐं हू जेको बि अमल कंदा हुनखे हिते ई महिनत मिलंदी। पोइ हाणे असां जेकॾहिं अलाह ताला जे इन फ़ैसिले ते राज़ी आहियूं त ॾाढो भलो, असां अलाह जे रज़ा में राज़ी। पर अलाह ताला खां इहा ई दरख़्वास्त ऐं दुआ कंदा ईंदासीं त अलाह साईं असांखे दुनिया में बि एतिरो ज़रूरु ॾे जो दुनिया में कंहिं माण्हू जो मोहताज न थियूं, दुनिया में बि मोहताज खां बचाए, आख़िरत में असांजे कामयाबी जे लाइ जेकॾहिं तो रखियो आहे त इहो बि असांखे अखियुनि ते। तॾहिं अलाह तबारक व तआला मुस्लमाननि खे सेखारण जे लाइ इहे सभु शयूं ॾसियूं त यहूदियुनि ऐं नसराननि जे ॻाल्हियुनि में फासी करे मथां चओ त मुस्लमान ऐं त बसि कामयाबु थींदासीं, महिनत सां थींदव कामयाबु। अलाह ताला शाला तव्हां असांखे इहे ॻाल्हियूं सही सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, उन खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल